नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरो जी सिविल अस्पताल नौशरो फिरोज में क़ाइम नई ब्लड बैंक जो तफ़सीली दौरो, जॾहिं त DHO नौशरो फिरोज असद अली कलोरो ऐं फातिमिया फाउंडेशन जी टीम साण हुई। उन मौक़े ते अॻुवाननि चयो त ज़िले अंदरि ब्लड बैंक जी का बि सहूलियत न हुजण सबबि ग़रीब अवाम परेशानी हो, पर हाणे सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरो ज़ाती दिलचस्पी वठी इहा सहूलियत फराहम करे परेशानीअ खां बचायो आहे। हाणे एमरजेंसी में मुफ़्त ब्लड ॾियण ऐं वठण जी सहूलियत फराहम थींदी। हुन अवाम खे अपील कई त हिन नेक कम में हिसो वठी शोबे खे फाल बणायो। सिविल सर्जन चयो त मूंखे ख़िदमत जो मौक़ो मिलियो आहे, तंहिं करे हर वक़्तु ग़रीब अवाम जी ख़िदमत में का बि कसर न छॾींदुसि।